समूरी सिंध बदअमनी जो शिकार है, पर असांजो घोटकी ज़िलो सभ खां वधीक फोरन ऐं चोरियुनि में मुलविस माण्हुनि जो मर्कज़ बणियल आहे। मीरपुर माथेलो में 2 हफ़्ता अॻु हिकु पुलिस एहलकार इब्राहिम चढ़ड़ ऐं संदसि घरवारी माई सचल चढ़ड़ खे अगवा करे उन जे वारसनि खां 50 लाख रुपयनि जी भंग घुरी वई आहे, जेके गुरबत सबबु नथा ॾेई सघनि ऐं संदनि जे घर में बाज़ियाबी लाइ पाक किताब जा धाड़ियलनि खे वास्ता ॾेई रहिया आहिनि ऐं संदसि घर में रोज़ राड़ो मतल आहे। आउं इहो पुछणु थो चाहियां त किथे आहिनि कानून जूं सदाऊं हणंदड़, किथे आहिनि इंसाफ़ जा ठेकेदार। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त पुलिस जा माण्हू पाण उन्हनि अगवाकारनि सां गॾिजी कमु करे रहिया आहिनि, पर अहिड़नि माण्हुनि खे गिरफ़्तार करण जो को प्लान तयारु नाहे कयो वियो। असां घोटकी वासी सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खे अपील था करियूं त इन्हनि चोरनि ऐं भंग लाइ अगवाइनि में मुलविस गिरोहनि ऐं उन्हनि सां ॿिट बणियल पुलिस एहलकारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे उन्हनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। उमर कोराई, मीरपुर माथेलो।